करमपुर वेझो नापरकोट थाने जे इंडस हाईवे लंजोलाड़ो वटि हथियारबंदनि जी का मुसाफ़िर गाॾियुनि ते अंदाज़ फायरिंग इलाइक़े में ख़ौफ़ हुइरास। हथियारबंद हिकु पुरियत सादिक अली लाशारी खे ट्रक मां लाहे अगवा करे खणी विया। नापरकोट पुलिस ऐं हथियारबंदनि विच में फायरिंग जी ॾे वठि फायरिंग बावजूदि हथियारबंद मूवी खे खणी वञण में कामयाब थी विया। होॾां मूवी जे साथी ड्राइवर ने एहतिजाज कंदे चयो त हथियारबंदनि गाॾियुनि ते सिधियूं गोलियूं वसाए एक ट्रक के रोके एक मजदूर के अगवा करे कच्चे तरफ खणी विया आहिनि। पुलिस से इन वक्त ताईं कुछ भी न कयो। हुन चितार ॾिनो त मूवी के जल्द बाज़ियाब न कयो वियो त रोड ते धरणो हणी इंडस हाईवे ब्लॉक के वेंदो। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।